अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त गड़ियासीन वेझो जमियत उलमा इस्लाम पारां मदरसा वाहिदिया दारुल क़ुरान ॻोठ वॾा केर में मुदीर मदरसा ऐं जमियत उलमा इस्लाम यूनियन काउंसिल कंधर जे अमीर मौलाना अब्दुल वहीद केर जी मेज़बानीअ में तालके गड़ियासीन जो मजलिस शूरा जो एक अहम इजलास थियो। इजलास की सदारत जयू है तालके गड़ियासीन जे अमीर हज़रत मौलाना मुफ्ती सैयद रुशदुल्ला शाह अमरोडी जिन कई, जॾहिं त इजलास में जयू है तालके गड़ियासीन जे नायब अमीर मौलाना निसार अहमद पंवर, हाफिज़ अब्दुल लतीफ़ केर, कारी इरफान अहमद केर, मियाँ जहांगीर अब्बासी, मौलाना हुसैन अहमद खरोस, वडेरो मोहम्मद बख्शल केर, मोहम्मद इसहाक़ केर समेत तालके के मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि मां मजलिस शूरा के मेंबरन शिरकत कई। इजलास में तंजीमी फ़ैसलन से गॾु मौजूदा सियासी समाजी सूरत हाल बाबत गौर विचार किया वियो। उन मौके ते जयू है तालके गड़ियासीन जे अमीर मुफ्ती सैयद रुशदुल्ला शाह अमरोडी सचाई न्यूज़ के खुसूसी इंटरव्यू ॾींदे चयो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां त मां अवां जो मशकूर आहियां जो तव्हां असांजे हिन इजलास के कवर करण जे लाइ पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया हो। अॼु जो हीउ इजलास असांजो इंतहाई अहम इजलास आहे। उन जूं एजेंडाऊं घणियूं आहिनि, जंहिंमें ख़ासि एजेंडा जेका आहे उहा असांजी लाड़काणे में जेका हर साल शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस थींदी आहे, असांजे शहीद क़ाइद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे यादि में, उनखे कामयाबु करण जे लाइ हीउ इजलास मुनक़िद थियो आहे। हिते इंतहाई अहम फ़ैसिला थिया आहिनि। इंशा अल्लाह तालके गड़ियासीन जी जमात भरपूर उन में शिरकत कंदी। ॿिए नंबर ते असांजे हिन ज़िले शिकारपुर जे अंदरि वधंदड़ बदअमनी जे नासूर के ख़तमु करण जे लाइ बि हीउ इजलास तलब कयो वियो। त इजलास में अहिड़ा फ़ैसिला कयूं जेके इंतिज़ामिया जे साम्हूं रखूं त असांजे इलाइक़े जो अवाम जेको आहे उहो अमन अमान जे ख़राब सूरत हाल में इंतहाई मुश्किल मरहलनि खां ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। नाज़रीन, जमियत उलमा इस्लाम तालका गड़ियासीन पारां मुनक़द मजलिस शूरा के इजलास में शरीक मुअज़्ज़ज़ मेंबरान के शानदार लंच पिण ॾिनी वई मेज़बान के तरफ़ां। उन मौके ते तकरीब के मेज़बान जमियत उलमा इस्लाम यूसी कंधर के अमीर मौलाना अब्दुल वहीद केर सचाई न्यूज़ के खुसूसी इंटरव्यू ॾींदे चयो, अल्हम्दुलिल्लाह जीअं त अॼु जमियत उलमा इस्लाम तालका गड़ियासीन जे मजलिस शूरा जो इजलास हुयो। अल्हम्दुलिल्लाह जंहिंजी ज़ेर सदारत हज़रत मौलाना मुफ्ती पीर साईं अमीर जमियत उलमा इस्लाम तालका गड़ियासीन वारा फरमाए रहिया आहिनि, ऐं महिमान ख़ासि हज़रत मौलाना निसार अहमद पंवर साहब, जंहिंजी एजेंडा हुई शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस 27 नवंबर ते उन में भरपूर शिरकत करणु। अल्हम्दुलिल्लाह यूनियन काउंसिल कंधर भरपूर शिरकत कंदी ऐं ॻोठनि में इलाइक़नि में वस्ती वाहण में अल्हम्दुलिल्लाह दावत ॾेई रही आहे। जेके 27 नवंबर ते शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस थींदी, इंशा अल्लाह उन में भरपूर यूनियन काउंसिल कंधर ऐं तालके गड़ियासीन भरपूर शिरकत कंदी। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके महिमान आया आहिनि जमियत उलमा इस्लाम तालके गड़ियासीन जे मजलिस शूरा जा मेंबर अराकीन, असां सभिनि जा शुक्रगुज़ार आहियूं, ख़ुसूसन हज़रत मौलाना मुफ्ती पीर साईं अमीर जमियत उलमा इस्लाम तालका गड़ियासीन वारनि जा, जिन असांखे इजलास ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी मेज़बानी आहे ऐं शुक्रगुज़ार आहियूं असां सभिनी इहो कारकुननि जा। अल्हम्दुलिल्लाह असां उनजे अॼु इहो दावत कई आहे ऐं असां उनजो इजलास क़बूल कयो आहे। वॾी महिरबानी। नाज़रीन, आख़िर में मेज़बान तकरीब के मेज़बान जयू यूसी कंधर के अगवान मौलाना अब्दुल वहीद केर मदरसे ॻोठ जे जामिया मस्जिद जेका ज़ेर तामीर है उन जो मुआइनो पिणु करायो ऐं टीम का मस्जिद के आबाद थियण जे लाइ दुआऊं पिणु घुरायूं। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।